जी नाज़रीन सुबह बख़ैर असीं बीठा आहियूं हिन वक़्तु बाईपास ते ही थरकुल बाईपास जेको आहे मिठी सलाम कंदा वञे थो ऐं तव्हां अक्सर ॾिसंदा आहियो त ही रोडनि ते पाण मटूं था गुज़रूं था त रोडनि ते केॾीमहिल पथर पिया हूंदा आहिनि या केॾीमहिल सिर पई हूंदी आहे। ही तव्हांखे ॾेखारियां त ही हिकिड़ो पथर पियल आहे, ॾिसो ही मेन रोड जे विच ते। हाणे त स्पीड वारी गाॾी राति जो या ॾींहं जो गुज़रे त इन ते स्पीड सां गुज़रण सां गाॾी कल्टी थी सघे थी। ही बाईपास जा पासा आहिनि ऐं हितां जेको थो कल्टी थी किरी सघे थी ऐं जानी नुक़सानु थी सघे थो। ऐं पंहिंजे नबी सलाह जो फरमान आहे, जंहिं बि रोड रस्ते तां गुज़रियो तव्हां कंडो ॾिसो, पथर ॾिसो, सिर ॾिसो, उनखे खणी जे साइड ते छॾींदा वञो, सवाबु आहे ऐं इन जो अजर बि आहे ऐं हादसे खां बचण जो कारण बि आहे। ऐं तव्हांखे ॾेखारियां त हीउ जेको थो आहे पत्थर ॾिसो, हीउ मुंहिंजे हथ में आहे पत्थर ऐं हीउ हिन जे ते गाॾी लॻे त हीउ एतिरो पत्थर आहे सख़्तु जे गाॾी चढ़ण सां स्पीड वारी गाॾी हली वेंदी, जेका वञी के खाई में किरे या के तंहिंजे करे हिन पत्थर खे या अहिड़ी का शइ जॾहिं बि केरु ॾिसे त इहो सवाबु खातर हिनखे हटाए छॾे। हटाइण सां इहो थींदो त अलाह न करे को हादसो थिए, माण्हू हादसे खां बची बि सघे थो ऐं ईंदड़ वेंदड़ को नंढी गाॾी या वॾी गाॾी लॻे ऐं हिकिड़ो सवाबु आहे। वॾी महिरबानी जी। त पाण इहो ॾिठोसीं, हिनखे हटाइण सां हीअ गाॾी अचे पई, जीअं पाण ॾिसूं हाणे कार स्पीड सां अचे पई, जे इहो विच में किथे पियल हुजे त नुक़सानु थी सघे थो।